जाती शहर में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ग्राउंड में अलहाज सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी जी याद में क्रिकेट टूर्नामेंट कराई वई, जंहिंमें अली वारस ऐं बुखारी 11 टीमुनि हिसो वरितो। अली वारस क्रिकेट टीम जे रांदीगरनि 7 ओवरनि में 81 रन ठाहे बुखारी 11 टीम जे रांदीगरनि खे शिकस्त ॾेई मैच खटी वरिती, जॾहिं त बुखारी 11 टीम 10 ओवरनि में 80 रन ठाहिण ऐं शिकस्त खाधी। जॾहिं त टूर्नामेंट में ख़ुसूसी मेहमान PPMA ने सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी पारां विनर ऐं रनर टीमुनि में ट्रॉफी ऐं कैश नक़द इनाम ॾिना, जॾहिं त अल बुखारी टीम जे रांदीगरनि खे ट्रॉफियूं ऐं नक़द इनाम तक़सीम कया। उन मौक़े ते PPMA ने एजाज़ अली शाह शिराज़ी चयो त स्पोर्ट्स जे हथ वठाइण जो मक़सदु उहो आहे हितां जे नौजवाननि जो ध्यानु रांदि ॾांहुं वञे, मंशात जहिड़े नासूर नशे खां पासो करे तइलीम ऐं स्पोर्ट्स तरफ़ नौजवान जी चाहत वधे। वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां वधंदड़ महांगाई सबबि मुल्क में अवाम खे ॾींहं ब ॾींहुं परेशानी थी रही आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में लखे माण्हू 27 फरवरी ते लॉन्ग मार्च में शरीक थी ज़ालिम वफ़ाक़ हुकूमत खां छुटकारो हासिल कंदा। लॉन्ग मार्च इस्लामाबाद खां पहुचण खां अॻियां ई इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾेई छॾींदो।